शहर उमरकोट मां रोलाक रमेश कुमार लिखे तो दीदार। ऐं कंवल तुझो दीदार करण खां पोइ वापसि वरी पंहिंजी जाइ ते वेठसि त ही शाइरी यादि अची वई। नीलम तूं नूर आहीं, सिंध जो शहूर आहीं, तुंहिंजूं अखियूं चवनि थियूं चवंदे न हू डिॼनि थियूं। सच मञी ऐं काइनाती कंवल जहिड़ी छोकिरी तोखे पहिरीं ॾींहुं ॾिसण खां पोइ जेको तो मुंहिंजे अंदरि ख़्यालनि जो ॿिज छटियो आहे सो रोलाक वधी वण थी पियो आहे। तुंहिंजे दीदार जे किर्त तुंहिंजो अर्पियल सभ खां अनमोल तोहफ़ो आहे। इन राह में अॻियां हली मूंखे सिंध मिली वई ऐं मूं बि हसन दर्स जी पैरवी कंदे सारी सिंध पिरीअ जो पाछो तस्लीम करे वरितो आहे। ऐं मूंखे इहा ख़बर नाहे त मूं सुठो लिखियो या ख़राबु, पर जेको बि लिखियो अथमि बसि तुंहिंजे दीदार जी बदौलत लिखियो आहे। ऐं सिर्फ़ु दीदार ई तुंहिंजो नसीबु थियो आहे। आउं नथो ॼाणा तुंहिंजो नालो या ज़ात, पर जेका बि आहीं हाणे हिन दिलि में जॻहि वालारे वेठी आहीं। तो बग़ैर हिन दिलि जो ताज महल वीरान खंडर जीअं लॻे थो। हाणे अच ऐं अची हिन दिलि जे आस्थाने खे आबाद कर जेको सालनि खां वीरान पियो आहे। तुंहिंजो दीदार त चंड बि करे करे मदहोश थी पियो आहे। ॾिस चंड बि जल्दी गाइब थी वेंदो आहे। ऐं कंवल छोकिरी तुंहिंजी गलीअ में हर चांडो की रात ते चंड मूं पारां तो मथां CCTV कैमरा बणिजी पवंदो आहे। ऐं तुंहिंजे चहिरे जी कशिश मुंहिंजे पंध में पल पल हौसला अफ़ज़ाई कंदी आहे। ही मंज़िल एॾी आसान नाहे जो तुंहिंजे कंवल जहिड़े चहिरे जो दीदार थिए। अड़े डिसंबर ॿुधा खणी राति तुंहिंजी ठरियल आहे सफ़ा। ओ हम वतन कंवल छोकिरी हिन रोलाक तुंहिंजे दीदार खां पोइ ॾाढो उदास थी वियो आहे।